पैगाम सिंध न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अफ़सोसनाक ख़बर शेयर कंदा हलूं। पखो लॻ रांदि कंदे ॿ मासूम भाइर पाणी जे खॾ में ॿुॾी फोत थी विया। ॻोठ मुबारक मोगेरी में घर अॻियां रांदि कंदे 7 सालनि जे सरदार, 4 सालनि जे असलम ऐं 6 सालनि जी ईमान मोगेरी मच्छी जे तलाउ में किरी पिया। ॿ भाइर सरदार ऐं असलम मोगेरी पाणी में साह ॿुसारजण सबबि दम ॾेई छॾियो। ॿारड़ी इमाम बेहोश थी वई। मासूम ॿारनि जा तरंदड़ लाश ॾिसी ॻोठणनि ॿाहिरि कढियो। लाश घर नेवण ते वारिसनि में कोराम मची वियो। अमड़ बेहोश, ॻोठ में सोग वारो माहौल छाइजी वियो। बेहोश नींगरी इमाम मोगेरी खे गम्स अस्पताल ले वियो। डॉक्टरनि पारां फिफड़नि में पाणी भरजण ते हालत ॻणती जोगी ॿुधाई वई आहे।